केमिस्ट्री क्लास 10 बाब 4 सबक 12 विटामिन ऐं संदन अहमियत आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली का असांजो जो लेक्चर जो मौजू आहे विटामिन एंड देयर इंपॉर्टेंस विटामिन ऐं संदन अहमियत vitamins. In 1912, Hopkins noticed that in addition to carbohydrates, proteins, and fats, there are other substances needed for normal growth, cell function, and development. 1912 में हॉपकिंस नाले साइंसदान इहो नोट कयो त कार्बोहाइड्रेट प्रोटीन ऐं फैट्स खां अलावा कुझु ॿिया खाधे जा जुज़ाब आहिनि जेकी असांजी नॉर्मल ग्रोथ जीव गरड़ जे फंक्शन ऐं असांजी जिस्मानी वाध वीज जे लाइ अहम किरदारु अदा कनि था. Although these substances were needed in small quantity, जेतोणीकि इन नवनि ॼातल जुज़नि जी असांजे जिस्म खे थोरे मिक़दार में ज़रूरत पवे पई, yet these substances were called accessory growth factors. इन बावजूदि इन्हनि शयुनि जो नालो accessory growth factors रखियो वियो. Later, इन खां बाद Funk proposed the name vitamin for these substances. Funk नाले हिकिड़े साइंसदान इन्हनि एक्सेसरी ग्रोथ फैक्टर्स जो नालो विटामिन रखियो. He discovered vitamin B, thiamine. हिन विटामिन B1 थायामीन पिण डिस्कवर करे वरिती. फंक साइंसदान खे असां फादर ऑफ विटामिन थेरापी पिण छॾींदा आहियूं छो त हिन विटामिन्स जी खोट जो तयन कयो ऐं उन्हनि जो इलाज पिण दरियाफ़्त कयो. इन जे करे हिनखे फादर ऑफ विटामिन थेरापी पिण छॾियो वञे थो. विटामिन्स ॿिनि क़िस्मनि में विरायल आहिनि. पहिरियों क़िस्म आहे वाटर सॉल्युबल विटामिन्स. The vitamins that dissolve in water are called water soluble vitamins. अहिड़ियूं विटामिन्स जेके पाणीअ में ॻरी वञनि थियूं तिन खे वाटर सॉल्युबल विटामिन्स सॾियूं था. These vitamins are B complex. This include 10 vitamins and vitamin C ascorbic acid. वाटर सॉल्युबल विटामिन्स में विटामिन B ऐं विटामिन C शामिल आहिनि. विटामिन B कॉम्प्लेक्स जंहिंमें 10 विटामिन्स शामिल हूंदियूं. मिसाल जे तौर ते विटामिन B1 थायामीन, विटामिन B2, विटामिन B3, B5, B6, B7, B9, B12 ऐं विटामिन C ascorbic acid अची वञनि था. Water soluble vitamins are rapidly excreted from the body. Water soluble vitamins जॾहिं असां वापराईंदा आहियूं त उहे असांजे जिस्म में जमो न आहिनि थींदियूं. जीअं त उहे वाटर soluble आहिनि तंहिंजे करे उहे पाणीअ सां गॾु असांजे जिस्म में ॿाहिरि ख़ारिज थी वेंदियूं आहिनि. Hence these vitamins are not toxic even if taken in large quantity. इन ई सबब जे करे ही विटामिन्स भले तव्हां केतिरे बि मिक़दार में वापरायो पर नुक़सानकार या ज़हरीलियूं न आहिनि थींदियूं. However, their deficiency causes diseases. पर इन्हनि जी जेकॾहिं जिस्म में कमी हूंदी त उन कमीअ जे करे बीमारियूं पैदा थी सघनि थियूं. ॿियो जेको क़िस्म आहे विटामिन्स जो उहो आहे फैट सॉल्युबल. The vitamins which dissolve in fats are called fat soluble vitamins. जेकी विटामिन्स चर्बीअ में ॻरनि थियूं, सणभ में ॻरनि थियूं, असां उन्हनि खे फैट सॉल्युबल विटामिन्स सॾियूं था. If these vitamins are taken in large quantity, they accumulate in the body and cause diseases. हाणे इहे फैट सॉल्युबल विटामिन्स जेकॾहिं तव्हां घणे मिक़दार में वापरायो था त उहे असांजे जिस्म जे अंदरि सणभ में चर्बीअ में उहे जमो थी वेंदियूं ऐं बीमारियूं पैदा करे सघनि थियूं. ही वाटर सॉल्युबल वांगुरु कोन्हनि के जो तव्हां घणियूं वापरायूं ऐं पाणीअ में उहे ॻरंदियूं त असांजे जिस्म मां ख़ारिज थी वेंदियूं. पर ही फैट सॉल्युबल आहिनि. इन जे करे ही जॾहिं असांजे जिस्म में अंदरि ॻरनि थियूं त फैट में चर्बीअ में जमो थी वेंदियूं आहिनि. इन जे करे हिननि जो घणो मिक़दार असांजे जिस्म जे अंदरि बीमारियूं पैदा करे सघे थो. गॾोगॾु जेकॾहिं हिन जी खोट बि थिए थी तॾहिं बि असांजे जिस्म में हिननि जी डेफिशिएंसीअ जे करे बीमारियूं पैदा थियनि थियूं. फैट सॉल्युबल विटामिन्स जा मिसाल आहिनि विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई ऐं विटामिन के. विटामिन ए जीअं असांखे नज़र जे लाइ चयो वेंदो आहे त तव्हां जेकॾहिं चिटी नज़र रखणु चाहियो था त विटामिन ए वारियूं शयूं वापरायो. तव्हांखे मच्छीअ में तमामु घणी मिलंदी आहे, गजरुनि में मिलंदी आहे. ऐं ॿियो
विटामिन ए असांजी स्किन जी सिहत जे लाइ ऐं इम्यून सिस्टम खे मज़बूत करण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदी आहे। विटामिन डी हॾनि जी मज़बूती जे लाइ तमामु घणो मशहूरु आहे, जेका असांखे उस मां ऐं खीर मां मिलंदी आहे। ईअं विटामिन ई हेल्दी स्किन जे लाइ ऐं असांजो एंटी ऑक्सीडेंट आहे। फैट डाइजेशन में विटामिन ई जो अहम रोल हूंदो आहे। इहे विटामिन्स जेकॾहिं खोट में आहिनि असांजे जिस्म जे अंदरि त लाज़मी तौर ते जेको हिननि जो फंक्शन आहे उहो मुतासिर थींदो। For example, accumulation of vitamin D in the body causes bone pain and bone-like deposits in the kidneys. हाणे मिसाल जे तौर ते विटामिन डी फैट सॉल्युबल आहे, जेकॾहिं हुनजो घणो मिक़दार असांजे जिस्म जे अंदरि जमो थिए थो पियो, असां घणी दफ़ा वापरायूं त छा थींदो? हिकु त बोन पेन थींदो, हॾनि में सूर थींदो, ऐं ॿियो बोन लाइक डिपोजिट्स इन किडनीज़, बुकिन में गुर्दनि में पथरियूं पैदा थींदियूं आहिनि। However, their deficiency also causes diseases, ऐं जेतोणीकि वरी हिननि जी जेका डेफिशिएंसी आहे उहा पिणु बीमारियूं पैदा करे सघे थी। इंपॉर्टेंस ऑफ विटामिन, विटामिन्स जी अहमियत या उन्हनि जो कमु। नंबर पहिरियों हिननि जो यूज़ आहे, ईच विटामिन प्लेज एन इम्पॉर्टेंट रोल इन द हेल्दी डेवलपमेंट ऑफ अवर बॉडी। असांजे जिस्म जी सिहतमंद वाधवी जे लाइ हर विटामिन अहम किरदारु अदा कंदी आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां विटामिन ए खे ॾिसो त असांजे जिस्म में हुनजा कहिड़ा किरदार आहिनि त विजन, नज़र में विटामिन ए जो मेन रोल आहे। जीन रेगुलेशन में हुनजो किरदारु आहे। असांखे पैथोजिन्स जे ख़िलाफ़ इहा विटामिन ए बचाईंदी आहे, इम्यून सिस्टम खे मज़बूत कंदी आहे, त इहो इम्यून सिस्टम मज़बूत थियण जे करे जेके बीमारी पकड़ींदड़ जरासीम आहिनि, माइक्रो ऑर्गेनिज़म्स आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ उहो मज़बूती सां विढ़ंदो आहे, इम्यून फंक्शन खे बहितर कंदी आहे। सेल ग्रोथ में विटामिन ए जो किरदारु आहे, ऐं असांजे टी सेल्स ऐं बी सेल्स जी डेवलपमेंट में विटामिन ए जो वॾो किरदारु आहे। ईअं ई जेकॾहिं तव्हां वरी B1 खे ॾिसो, विटामिन B1 कहिड़ो कमु कंदी आहे? DNA RNA जी पैदा थियण में मदद कंदी आहे, असांजे नर्वस सिस्टम खे कमकार करण में हेल्प कंदी आहे, ब्लड लेवल्स खे मेंटेन करण में B1 जो किरदारु आहे, ऐं असांजे खाधे खे एनर्जी में तब्दील थियण में पिणु B1 पंहिंजो कमु करे थी। नंबर ॿियो, नेचुरल विटामिन्स आर ऑर्गेनिक फूड सब्सटेंसेस फाउंड ओनली इन प्लांट्स एंड एनिमल्स। कुदरती तौर ते जेके विटामिन्स आहिनि उहे असांजे नामियाती खाधे वारनि शयुनि में असांखे मिलंदा आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां फ्रूट आहिनि कुदरती तौर ते मिलंदड़ तव्हांखे, या अंडो गोश्त थी वियो, तव्हांजो ब्रेड थी वई। हाणे जेके बि शयूं कुदरती तौर ते तव्हांखे मिलनि थियूं पियूं, नामियाती शयूं, उन्हनि मञा तव्हांखे विटामिन्स जो भरपूर मिक़दार मिलंदो आहे। अवर बॉडी इज़ अनएबल टू सिंथेसाइज़ विटामिन्स। वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजो जिस्म विटामिन्स तयारु नाहे करे सघंदो। Because of this, they must be supplied either directly in the diet or by way of dietary supplements. हाणे जीअं त असांजो जिस्म विटामिन्स तयारु नथो करे सघे, इन जे करे या त इहे सिधी रीति वापराइजनि या वरी खुराक जे ज़रिए हासिल कजनि। They are absolutely necessary for our normal growth. विटामिन्स असांजे जिस्मानी वाधवी जे लाइ निहायती ज़रूरी खाधे जो जुज़ो आहिनि। नंबर टियों, विटामिन्स कैन नॉट बी एसिमिलेटेड विदाउट इंजेस्टिंग फूड। विटामिन खाधे खां सवाइ न आहिनि खाइबियूं। दिस इज़ वाई इट इज़ सजेस्टेड दैट विटामिन्स मस्ट बी टेकन विद मील। इन जे करे डॉक्टर तव्हांखे लिखी ॾींदा आहिनि त विटामिन जी का बि टेबलेट आहे त उहा खाधे सां गॾु खाइजे। दे हेल्प टू रेगुलेट अवर बॉडीज़ मेटाबॉलिज़म। इहे असांजे जिस्म जे अंदरि थींदड़ खाधे जी भञ-राह में अहम किरदारु अदा कंदियूं आहिनि। असांजो जेको लेक्चर विटामिन्स जे तारुफ़ सां गॾु, जंहिंमें असां वाटर सॉल्युबल विटामिन्स ऐं फैट सॉल्युबल विटामिन्स पढ़ियोसीं, उन्हनि जी खोट जे बारे में पढ़ियोसीं ऐं उन्हनि जी अहमियत जे बारे में पढ़ियोसीं। अॼोको लेक्चर पुॼाणीअ ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।